ख़बर शामिल कंदासीं मलीर कराची खां सैयद सुलेमान शाह जी। पाकिस्तान इको सोशल मूवमेंट पारां मौसमियाती हवाले सां हिकु आगाही साइकिल रैली हैदरी स्पोर्ट्स फुटबॉल ग्राउंड खां जुमा ॻोठ पुल ताईं कढी वई। साइकिल रैली जो मक़सदु नौजवाननि में मौसमियाती इंसाफ़ जे हवाले सां शऊर बेदार करणु आहे। अॻुवाण जॾहिं त रैली जी अॻुवाणी पाकिस्तान इको सोशल मूवमेंट जी कन्वेनर यास्मीन शाह, मुस्तफ़ा शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। पाकिस्तान इको सोशल मूवमेंट जे कन्वेनर यास्मीन शाह चयो त बिजली पैदा करण लाइ ॿिया बि केतिरा ई माहौल दोस्त तरीक़ा मौजूदु आहिनि, पर असांजा हुक्मरान कोयले ऐं LNG गैस मां बिजली पैदा करे असांजी माहौलियात खे वधीक तबाही तरफ़ धिके रहिया आहिनि। हुननि चयो त पाकिस्तान उन्हनि टॉप 10 मुल्कनि में आहे जिते ॿेलनि खे वॾी बेदर्दी सां वढियो पियो वञे, जंहिं सबबु पाकिस्तान में मौसमियाती तब्दीली जा असर नुमायां तौरु ज़ाहिर थी रहिया आहिनि। उन वधीक चयो त कराची समुंड किनारे ते हुकूमत तरफ़ां क़ाइमु कयल कोल ऐं LNG प्लांट्स जो ज़हरीलो केमिकल बिना ट्रेट समुंड में छोड़ कयो पियो वञे, जंहिं सबबु वॾे पैमाने ते मच्छी ऐं झींगो मौत जो शिकार थी रहियो आहे, जॾहिं त बाक़ी मच्छी ऐं झींगा समुंड किनारे खां परे में समुंड में हलिया विया आहिनि, जंहिं सबबु नंढा मुहाणा पंहिंजे बचनि जे रोज़गार लाइ परेशान आहिनि ऐं संदनि घर जी चुल्ह उझामियल आहे।